सिंध जी सरज़मीन सूफ़ियन दरवेशनि ऐं ओलियाइन जी धरती आहे। हिन धरती जी मिटीअ मां हमेशह अहिड़ा इंसान पैदा थिया आहिनि जिन पंहिंजी ज़िंदगी सां मोहबत, अमन, बर्दाश्त ऐं इंसानियत जो सबक़ ॾिनो। उन्हनि रोशन नालनि में हज़रत शाह अब्दुल लतीफ़ बेटाई ऐं वतायो फ़क़ीर जो ज़िक्र वॾी अक़ीदत सां कयो वेंदो आहे। लोक रिवायतनि मूजिबि हिकु दफ़े शाह अब्दुल लतीफ़ बेटाई पंहिंजनि फ़क़ीरनि ऐं मुरीदनि सां गॾु सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि जो सफ़र करे रहियो हो। शाह साहिब जो मक़सदु माण्हुनि सां मिलणु, उन्हनि जा ॾुख सुख ॿुधणु, मोहबत जो पैगाम पहुचाइणु ऐं ख़ुदा जी यादि खे आम करणु हो। हर ॻोठ में माण्हू संदन इस्तक़बाल कंदा हुआ, छो त शाह साहिब सिर्फ़ शाइर न हो पर हिकु अज़ीम सूफ़ी, रहबर ऐं इंसान दोस्त हो। सफ़र दौरान हिकु पोढ़ो माण्हू शाह साहिब वटि आयो ऐं अदब सां अर्ज़ु कयईं, साईं, वेझो हिकु फ़क़ीर रहंदो आहे जंहिंखे सभु वतायो फ़क़ीर चवनि था। हू न वॾो आलिम आहे, न कंहिं दरबार जो मालिक, पर संदसि हर ॻाल्हि में अहिड़ी दानाई हूंदी आहे जो वॾा वॾा माण्हू बि हैरान थी वेंदा आहिनि। शाह साहिब मुरकंदे फरमायो, अल्लाह जा दोस्त संदन लिबास जा दौलत सां न पर संदन इख़लाक़ ऐं दिलनि जी पाकीज़गी सां सुञाता वेंदा आहिनि। हलो उन फ़क़ीर सां मुलाक़ात करियूं। जॾहिं काफ़िलो वताये फ़क़ीर जी औताक ते पहुतो त उते निहायत सादगी हुई। मिटीअ जो घर, हिकु पुराणी खट, पाणीअ जो घड़ो ऐं कुझु मुसाफ़िर वेठल हुआ। वतायो फ़क़ीर पाण बि निहायत सादा कपिड़ा पातल हुआ। हुन शाह साहिब खे ॾिठो त फ़ौरन उथी बीठो, सलाम कयो ऐं अर्ज़ु कयईं, भली करे आया सिंध जी सुहारी शाइर ऐं ख़ुदा जे आशिक़। शाह साहिब खेसि भाकुर पाए चयो, अल्लाह जा दरवेश पाण में बराबरि हूंदा आहिनि, इज़त सिर्फ़ अल्लाह जी आहे। ॿई बुज़ुर्ग वेही रहिया ऐं माण्हुनि जी वरी मजलिस लॻी वई। हर माण्हू चाहियो त अॼु ॿिनि दानानि जी ॻाल्हियुनि मां कुझु सिखणु नसीब थिए। शाह साहिब पहिरियों सवाल कयो, ए वताया, ॿुधाए इंसान जी सभ खां वॾी ग़लती कहिड़ी आहे? वतायो बिना देर जवाबु ॾिनो, पंहिंजो पाण खे ॿियनि खां वॾो सम्झणु। मजलिस में ख़ामोशी छाइजी वई। शाह साहिब वाराणियो, बेशक तकबर उहो पर्दो आहे जेको इंसान खे पंहिंजे रब खां परे करे छॾींदो आहे। कुझु देर खां पोइ हिकु नौजवान उथी बीठो ऐं चयईं, साईं, माण्हू ख़ुशी कीअं हासिल करे? वताये फ़क़ीर मुरकंदे जवाबु ॾिनसि, जेको माण्हू हर वक़्तु ॿियनि जी नेमतनि खे ॾिसंदो रहंदो, उहो कॾहिं बि ख़ुशि न रहंदो। जेको पंहिंजे हिसे ते राज़ी रहंदो, उन जे दिलि में हमेशह सुख हूंदो। शाह साहिब फरमायो, क़नाअत अहिड़ो खज़ानो आहे जेको कॾहिं ख़तमु नाहे थींदो। मजलिस में वेठल हिकु वापारी सवाल कयो, साईं, दौलत गॾु करणु ग़लति आहे या सही? शाह साहिब जवाबु ॾिनो, न, हिलाल रोज़ी कमाइणु इबादत आहे, पर जेकॾहिं दौलत दिलि में वेही वञे ऐं ख़ुदा विसरी वञे त उहा आज़माइश बणिजी वञे थी। वताये फ़क़ीर खिलंदे चयो, पैसो खीसे में सुठो लॻंदो आहे, पर जेकॾहिं दिलि में हली वञे थो पोइ इंसान खे ग़रीब बणाए छॾींदो आहे। सभई माण्हू खिलण लॻा, पर हर कंहिंखे महसूस थियो त हिन नंढड़े जुमिले में वॾी दानाई लिकल आहे। राति थी वई, सभिनी गॾिजी निमाज़ अदा कई। पोइ शाह साहिब पंहिंजे सुरनि मां बेत ॻाइणु शुरू कया। साज़ वॼण लॻा, फ़क़ीर ज़िक्र करण लॻा ऐं माहौल रुहानियत सां भरिजी वियो। वतायो फ़क़ीर ख़ामोश वेठो। कंहिं पुछियसि, तूं कुझु नथो ॻाल्हाईं? हुन वाराणियो, जॾहिं दिलि रब जी यादि में ॻाए रहियो हुजे त ज़बान खे ख़ामोश रहणु घुरिजे। शाह साहिब मुरकंदे फरमायो, ख़ामोशी बि कॾहिं कॾहिं वॾी इबादत हूंदी आहे। ॿिए ॾींहुं सुबुह जो हिकु ग़रीब औरत पंहिंजे नंढड़े ॿार सां आई। हुन अर्ज़ु कयो, साईं, मुंहिंजे घर में मानी न आहे। शाह साहिब पंहिंजो खाधो खेसि ॾेई छॾियो। वताये फ़क़ीर पंहिंजे चादर बि लाहे उन औरत खे ॾेई छॾी। औरत रोईंदे दुआ कई, अल्लाह तव्हां ॿिन्हीअ खे वॾो अजर ॾे। शाह साहिब फरमायो, जेको बुखे खे खाराए थो उहो रब जे महिमान नवाज़ी में शामिल थिए थो। वताये चयो, ऐं जेको ग़रीब जी इज़त बचाए थो उहो दुनिया जो सभ खां अमीर माण्हू आहे। उन ॾींहुं शाम जो ॿिन्ही बुज़ुर्गनि गॾिजी ॻोठ जे माण्हुनि खे नसीहत कई त पाण में नफ़रत ख़तमु करियो, कूड़ छॾे ॾियो, यतीम ऐं मिसकीन जो ख़्यालु कयो।
ऐं कंहिं सां बि ज़ुल्म न करियो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई माण्हुनि खे चयो सिंध जी ताक़त उन जी मोहबत में आहे। जेकॾहिं मोहबत ख़तम थी वई त ज़मीन त रहंदी पर इंसानियत ख़तम थी वेंदी। वतायो फ़क़ीर वाराणियो माण्हू वॾा घर ठाहिनि था पर जेकॾहिं दिलि नंढी हुजे त उहो घर बि क़ैद खानो बणिजी वञे थो। सभई माण्हू ख़ामोश हुआ, केतिरनि जूं अखियूं आलियूं थी वयूं। हर कंहिं महसूस कयो त असल ख़ुशहाली दौलत में न पर सचे दिल, सुठे इख़लाक़ ऐं ख़ुदा जी यादि में आहे। जॾहिं शाह साहिब रवाना थियण लॻा त वतायो फ़क़ीर अदब सां अर्ज़ु कयो, साईं मूं वटि अव्हांखे ॾियण लाइ कुझु बि न आहे। शाह साहिब मुरकंदे चयो, तो मूंखे उहो खज़ानो ॾेई छॾियो आहे जेको सोन ऐं चांदीअ खां बि क़ीमती आहे, हिकमत, आजिज़ी ऐं सचाई। वताए जवाबु ॾिनो, ऐं मूं अव्हां खां सिखियो त मोहबत ई सभ खां वॾी इबादत आहे। ॿिन्ही बुज़ुर्गनि हिक ॿिए लाइ दुआ कई ऐं पंहिंजनि सफ़रनि ते रवाना थी विया। पर उन्हनि जे ॻाल्हियुनि जा असर माण्हुनि जे दिलनि में हमेशह लाइ रहिजी विया। अॼु बि सिंध जे केतिरनि ई ॻोठनि में उन्हनि बुज़ुर्गनि जो रिवायतूं ॿुधायूं वञनि थियूं। उहे कहाणियूं माण्हुनि खे यादि ॾियारीनि थियूं त इंसान जी असल सुञाणप संदसि इख़लाक़, मोहबत, कुनात ऐं ख़ुदा सां सची वाबस्तगी में आहे। ही दास्तान तारीख़ी दावा न पर सिंध जे सूफ़ी रिवायतुनि मां मुतासिर हिकु इख़लाक़ी ऐं रुहानी लोक कहाणी आहे जंहिंजो मक़सदु मोहबत, इंसानियत ऐं नेकी जो पैगाम पहुचाइणु आहे। दोस्तों, ही असांजी अॼु जी कहाणी। उमेद कयां थो त कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं कहाणी पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक कयो, वधि खां वधि पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो। अल्लाह हाफ़िज़।